अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 24 ऑगस्ट, वेनसडे। सुबुह जा 7:45 थिया आहिनि ऐं हीअ सूरत हाल आहे। बारिश बंदि थी वई, लाइट बंदि थी वई आहे ऐं मींहुं जेको आहे इंतिहाई तेज़ीअ सां वसी रहियो आहे। लाइट जो इहो हाल आहे जो अचे थी वञे थी, अधु कलाकु आहे, कलाकु ग़ाइबु आहे। सो इलाही सवेर सां मां हे जेको आहे मुंहिंजे ख़्याल में अञा 11 बि न थिया आहिनि त मां पचायां थी हिते भाॼी, छो त लाइट हाणे बि बंदि हुई, हाणे आई आहे। त मां सोचियो त हुन टाइम खे वेस्ट त न आहे करिणो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। लाइट जी काई पक बि न हूंदी आहे बारिश में, त कॾहिं अचे केतिरा कलाक वञे। त मां हिते पचायां थी गुआर। हीअ फ्रीज़ थियल हुई, बॉइल थियल आहे, इहा कढी रखी अथमि ऐं टमाटर ऐं पटाटा कटिया आहिनि। गुआर ऐं पटाटनि जी भाॼी ठाहींदमि, मानी पचाईंदमि। सो बहरहाल त इहो सिलसिलो जारी आहे। इन खां पहिरियों मां छा कयो आहे उहो बि तव्हांखे ॾेखारियां। मां हे 2 जार कढिया हुया बंदि लाइट में ऐं उन्हनि खे मां हिन जो ढको हिकिड़े जो वाइट पेंट कयो आहे, ॿिए जार खे वाइट पेंट कयो आहे। हिकु कोट मां हिन ते करे चुकी आहियां पेंट जो, ऐं मूं चयो जेसि ताईं इहो सुकंदो तेसि ताईं मां ॿोड़ चाढ़े वठंदमि, जीअं मुंहिंजो टाइम ज़ाया न थिए। ऐं सामान मुंहिंजो मुस्तक़िल इते ई पियो आहे, क्राफ्ट जो, पेंटिंग जेको बि मां कयां थी। सो कमु कंटिन्यू आहे, जेको बि थींदो तव्हां सां यकीनन शेयर थींदो। छो त बिजली बंदि बि हुजे न, मां वक़्तु ज़ाया न कंदी आहियां। सुस्ती थींदी आहे कॾहिं कॾहिं, दिलि न चाहींदी आहे, बेज़ार थी वेंदा आहियूं, पर उहो बि कमु कंदी आहियां। 12 थिया आहिनि ऐं हे मुंहिंजो ॻोढ़ हिते मज़ेदार भाॼी तयारु आहे। अॼु ज़हरा कोन आई आहे, थाऊं मां धोई ढेर कया हिते। ऐं छो त अॼु असां हुन कुझु चई बि नथा सघूं, सुबुह खां कंटिन्यू मींहुं पियो वसे। ऐं हुन खां अलावा हिते मां ॿियो मरहलो जेको आहे पेंट जो कंप्लीट कयो आहे। रेड बोतल खे वाइट ढक ऐं वाइट बोतल खे रेड ढक, पर हिननि जे मथां अञा हिकु कोट हिन जो पेंट जो थींदो। सो हाणे थोरी देरि हलणो आहे ॿाहिरि। सो हितां जी मां प्रॉपर डिटेल्ड सफ़ाई त कोन कंदमि, बसि कुझु हे पन आहिनि जेके मां चाहियां थी त हिकिड़े हंधि जमा करे छॾियां, जीअं अचण वञण में फैलिजनि न। बहरहाल इहे पिया किरंदा, इहो कोई फाइनल कोन्हे त मां साफ़ु कंदमि त बसि थी वेंदो। हवा ॾाढी आहे माशाल्लाह, मींहुं हिन महिल बंदि आहे ऐं बाक़ी हूअं वसंदो थो रहे। सो जॾहिं बि साफ़ु कंदी आहियां आंगण, पोइ मूंखे यादि ईंदो आहे आंगण ॿुहारियां तुंहिंजूं वाटूं निहारां। सो अॼुकल्ह वाटूं त मां उन्हनि बचनि जी निहारींदी आहियां जेके घर खां परे आहिनि, जीअं अली, सुगंध, हादिया, राजिया, अली फैमिली पूरी। त बहरहाल सो आंगण ॿुहारणु ज़रूरी आहिनि, घर हमेशह साफ़ु सुथिरो हुजणु खपे। उहे आलो गंदा फ़िलहाल मां खणंदमि न, इनखे मां इते ई जमा थी करे छॾियां त जीअं थोरी देरि खां पोइ जे मींहुं वसियो त इहो आलो ई रहंदो, जे मींहुं बंदि थी वियो त वरी पोइ अची मां हिनखे खणी वेंदमि। सो इहो हिते जमा थींदो। हे बि जेको आहे हिन पासे इनखे बि मथे जमा करे छॾियां। प्लांट्स माशाल्लाह, प्लांट्स जी बहार आहे। बारिशुनि खां पोइ या बारिशुनि जे दौरान माशाल्लाह ज़बरदस्त ग्रोथ आहे हिननि जी, हेल्दी ऐं मज़ेदार प्लांट्स। हैप्पी प्लांट्स ऐं हैप्पी मां। हिनखे बि कंद करे छॾियूं। ॾिसण में बहरहाल अखियुनि खे ॻाल्हि नथी वणे, बाक़ी त हूअं मां चवंदी आहियां त पन जेके हूंदा आहिनि गंद न हूंदा आहिनि। पन अलाह जी नेमत आहिनि। पननि जो मतिलबु आहे तव्हां वटि वण आहिनि, वणनि जो मतिलबु आहे तव्हांजी ज़मीन सुठी आहे, तव्हां वटि स्पेस बि आहे जेके तव्हां वटि वण आहिनि, तव्हां वटि पाणी बि आहे जो इहे तव्हांजा वण ग्रो था कनि। त इहो पन जेके आहिनि न, वॾी नेमत आहे। हिन जे पोयां हिकिड़ी वॾी डिटेल्ड जेका आहे हक़ीक़त आहे। सो ज़मीन बि आहे, पाणी बि आहे, सावक बि आहे, अल्हम्दुलिल्लाह। सो कंहिं हद ताईं साफ़ु थी वियो, बाक़ी सफ़ाई पोइ ॾिठी वेंदी। हाणे वापसि अंदरि वेंदमि, थोरी देरि साह पटींदमि। 12:30 थिया आहिनि ऐं मूंखे लॻी आहे बुख। राति जो मां हीअ चिकन जो कोरमो पचायो हो ऐं नान घुराया हुआ, ऐं तारिक जवन नान वठणु वियो त अटो बि वठी आयो, चांवर बि वठी आयो, ऐं उनखां पोइ आयो ईंदो आहे हिकिड़ो अंडा ऐं ब्रेड खणी विकिणंदो आहे भाई राति जो, त उनखां मां ब्रेड बि वठी रखी। सो हिन महिल हाणे मुंहिंजी दिलि थी चए त मां इहो ई खावां। सुबुह सुराण बि इहो ई नाश्तो करे वई, बाक़ी जॾहिं सुराण ईंदी त फ्रेश मानी उन महिल पचाईंदमि। हीअ बोड़ असांजी तयारु आहे। सो मां इंजॉय कंदमि हिकु राति वारो खाधो।
तक़रीबन 6:45 थिया आहिनि ऐं मां 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी वरिती आहे। ऐं राति जे लाइ हिते असां जेको आहे सुराण भिॼाए वई आहे दाल चांवर। राति दाल चांवर पचंदा, सो दाल खे मां हल्की बाहि ते रखियो आहे। ऐं हिते जेको आहे सुराण पटाटा बॉइल कया आहिनि, जेको आहे शायदि पटाटनि जूं कोई टिकियूं ठाहींदी। चांवर भिॻा पिया आहिनि हिते, प्लस असां जेको आहे दाल हिकु त गिदामिड़ी ऐं ॿियो सावा धाणा, इन खां सवाइ न पचाईंदा आहियूं। सो अॼु गिदामिड़ी त आहे, सावा धाणा कोन्हनि। भाॼी वारा असां ॾे 2 ईंदा आहिनि, अलाए केतिरो अरसो थियो आहे त उहे नथा अचनि हाणे। ऐं मां हे कंप्लीट कयूं, ॿ बॉटल्स हथु नथी लाहियां छो त अञा आलियूं आहिनि। हिननि जे मथां ढक ते मूंखे कुझु करिणो आहे जेको अञा मां डिसाइड न कयो आहे। ऐं उनखां पोइ जॾहिं कंप्लीटली ड्राई थी वेंदी त मां हिननि खे वॉर्निश कंदमि। हमेशह वांगुरु थोरो पेंट बची पियो जेको मां कढियो त मां हे नंढिड़ो हे टिन केन हे ख़ाली थियो हो खीर जो हुयो हे दॿो कंडेंस मिल्क, ठीकु आहे। ऐं हे 2 पथर वाइट ऐं रेड जो कमु कयो अथमि त अॼु वाइट ऐं रेड बची पियो त मां हे पेंट करे छॾिया आहिनि। सो हे मुंहिंजी जोड़ी बोतलनि जी तयारु आहे तक़रीबन, छो त हिन ते मथां ढक ते कुझु कमु थिए ऐं वॉर्निश थिए। सो वॉर्निश जो इंतज़ारु थी कयां जेसिताईं हीअ सुके, उनखां पोइ वॉर्निश थींदी। सांझे जी निमाज़ पढ़ी वरिती ऐं निमाज़ खां पहिरियों सुराण हे कटलेट्स ठाहे वई पटाटनि जा, ऐं दाल तयारु आहे। ऐं पर सची ॻाल्हि आहे धाणनि खां सवाइ न ॼण यतीम दाल आहे, बिल्कुलु मूंखे नथी वणे, पर ठीकु आहे। धाणा लास्ट टाइम संडे ते वठी आई हुयमि मां, 40 रुपए जी हिकिड़ी एतिरी नंढी वेड़ी जो बमुश्किल बोड़ में 2 बोड़नि में पई, बज़ोरी विधीसीं 2 बोड़नि में। सो ऐं संडे ते हुया टमाटर 250 रुपया किलो। हाणे अॼु तव्हां ॿुधाइजो, मां कोन वरिता आहिनि ॿीहर, मां उन ॾींहुं जेको वठी आई हुयमि अॼु उहे ख़तमु थिया फाइनली। ऐं तव्हां मूंखे ॿुधाइजो त तव्हां वटि टमाटर कीअं था मिलनि किलो जे हिसाब सां। सो हाणे आहे असांजो डिनर टाइम, डिनर करे वठूं त पोइ ॾिसूं था त पोइ छा थो थिए। फाइनली मां हिननि खे जेको आहे वॉर्निश करे छॾी, पहिरियों डिनर कयोसीं, उनखां पोइ मां हिननि खे वॉर्निश कई आहे ॿिन्ही खे सॉरी। ऐं रेड ढक ते वाइट बटण ऐं वाइट ढक ते रेड बटण, इहो मुंहिंजो प्रोजेक्ट थी वियो कंप्लीट। हाणे सॼी राति हिते सुकंदो रहंदो ऐं सुबुह जो मां हिननि खे खणी सेव कंदसि। नओं मुंहिंजो प्रोजेक्ट हे वॾे साइज़ जो हिकिड़ो जार आहे, ढक हिन जो तमामु ख़राबु थियल आहे, पुराणो आहे, पर जॾहिं हिन खे मां डेकोरेट कंदमि या मां हिन जे मथां जेको बि कमु कंदमि त उनखां पोइ तव्हां ॾिसंदव त कीअं चेंज थो थी वञे। ऐं सुबुह हीअ नंढड़ी हिकिड़ी शुगर फ्री जेम मां हीअ ख़ाली थी त इहा धोई पोई रखी आहे। हूअं त बोतलनि जी कमी न आहे, ॿोरी भरियल पई आहे मुंहिंजो अॼुकल्ह बसि मूड इहो ई आहे त मां रुॻो इहो कमु कयां। सो तव्हांखां मोकिलाईंदमि हाणे अॼु जे व्लॉग मां, नंढिड़ो व्लॉग आहे जेतिरो बि ठहियो आहे, जेको सॼो ॾींहुं में मूं कमु कयो जीअं गुज़ारियो, छो त लाइट बि इलाही टाइम त हुई कोन, त जेको थी सघियो आहे उहो मां कयो आहे। अॼु मुंहिंजो मूड अॼुकल्ह बसि इहो ई आहे त मां कुझु क्रिएटिव कमु कयां। ऐं सिलाई बि हालांकि इलाही सारी करणी पई आहे, पर उहा जेको आहे मशीन खे एॾो ज़ंग आहे, उनखे मां तेल हणंदमि, सफ़ाई कंदमि, ऐं उनजो मुंहिंजो फ़िलहालु मुंहिंजी दिलि नथी चाहे, तंहिंजे करे फ़िलहालु जो इहो कमु आहे। सो ॿुधाइजो तव्हांखे इहे बॉटल्स कीअं लॻियूं, ऐं इनशाला वरी नेक्स्ट व्लॉग में मिलंदासीं। इलाही सारियूं दुआऊं तव्हांजे लाइ, इलाही सारो प्यार मोकिलायूं था। अल्लाह वाही।